हिकु श्री हिकु साह, ॿियो नाहे जो ॿिए खे ॾियां। ॼाणे हिकु अलाह, सो तां खेत ख़रीद कयो। आहिनि त ही ॿ सिटूं, पर इहो कमाल असांजे लतीफ़ जो आहे, जंहिं मोहबत जो फ़लसफ़ो इन्हनि ॿिनि सिटनि में सम्झाए छॾियो। जीजल सिंध जे कुख मां ॼावल थर जी हिन असांजी ग़यूर नियाणी भेण मारवी जे ज़बानी सिंध जे समाजी क़दरनि जो कहिड़ो त बहितरीन आइनू पेश कयो लतीफ़ सरकार। आज पंहिंजी ज़िंदगी हुजे, पोइ भली ॾुखी हुजे या सुखी हुजे, पर वरी लज वारी हुजे। वर सां वफ़ादारी जो ही आख़िरी हद जो निशान आहे, जो वक़्त जे आपेशाह उमर सुमरे खे हीअ कैदियाणी जॾहिं हिनखे शादीअ लाइ आमादा करण लाइ ॾाढ जबर सां गॾु लोभ लालचनि जा सभु हीला हलाए थो छॾे, तॾहिं हिन सिंध जी अज़ीम नियाणीअ जो जवाबु इहो थो अचे, हिकु श्री हिकु साह, ॿियो तां नाहे जो ॿिए खे ॾियां। इहो त अॻु में ई मुंहिंजे खेत जी अमानत आहे, उहो मूंखां ख़रीद करे चुको आहे। दोस्तो, इहो आहे वड़ सिंध अमां जे मिटीअ जी गैरत जो, जेको सिंध जी हर नियाणी लाइ मुशैल रहा आहे। हिकु गैरतमंद समाज जी हिकु मिसकीन मारवड़ी जी असुल सूंह ई इहा आहे। संदसि सत सील ऐं लतीफ़ जे नज़र में मारवी जहिड़ी गैरतमंद नियाणी ई सिंध जो असल हुस्न सूंह आहे। जीअं लतीफ़ जी ॿोली